ڪشمور ڪنڌڪوٽ में योम तकबीर पाकिस्तान افواج के ڀيٽا पेश करे जोश जज़्बे सां मलहायो। योम तकबीर जे मुख्य तकरीब ज़िले काउंसिल वाइस चेयरमैन अल्ताफ़ खान खोसो, डिप्टी कमिश्नर क़शमोर आगा शेर ज़मा, मीर राशिद खान सुदरानी जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स क़ंधकोट में थी। तकरीब में मौजूद माण्हुनि पाकिस्तान जो झंडो फड़कायो। पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हयां। तकरीब सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर वाइस चेयरमैन ऐं ॿियनि चयो त योम तकबीर पाकिस्तान में हर साल 8 मई ते मल्हायो वेंदो आहे, जेको 1998 में पाकिस्तान जी कामयाब एटमी तजुर्बनि जी यादगार आहे। इन ॾींहुं पाकिस्तान एटमी धमाका करे दुनिया जो 7हों ऐं मुस्लिम दुनिया जो पहिरियों एटमी ताक़त वारो मुल्क बणियो आहे। तजुर्बा पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी, सलामती ऐं इलाक़ाई ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखण लाइ अहम ऐं ज़रूरी क़दम हुयो। पाकिस्तान पंहिंजे मुख़ालिफ़ मुल्कनि खे पैगाम ॾिनो त मुल्क जो दिफ़ाई निज़ाम एटम बम बाद मज़बूत हथनि में अची वियो आहे। असांखे पंहिंजे पाक फ़ौज ते फ़ख़्रु आहे, जे मुल्क जे दिफ़ा लाइ सदाईं दिलेराणो किरदारु अदा करे भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई क़ौम जो ॻाठ ऊचो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।